बख्शला कॉलेज में सालियाने इम्तिहान दौरान अज बे ॾींहुं बि शागिर्दनि इम्तिहान मरकज़ से तब्दीली खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले से दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे आसिफ अली सुमरो। असल में सर इं है तो पहिरें तो है सिंध यूनिवर्सिटी के इहो करण घुर्जे आहे त असांजो पीर इलाही बख्श ला कॉलेज है, असां हमेशा उते ही एग्ज़ाम ॾींदा आहियूं न त उते एग्ज़ाम असांजा थियनि हा त वधीक बहितर आहे। हाणे कैंपस है, कैंपस में तव्हां ॾिसो 4 मस्त कमरा आहिनि। हिते कोविड जी सिचुएशन लगी पई आहे त हिते थोरो जेको आहे एनवायरनमेंट बहितर न आहे। ऐं हेतिरा तव्हां ॾिसो था एतिरा सॼा माण्हू आहिनि, कंहिंखे बि कोविड थी सघे थो न, कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे। इन करे असां त बाइकाट था कयूं त असांजो जेको आहे हिते जेको आहे पेपर न हुअणु घुरिजे। तालबो है सिद्धो ही सादो है। इतने टोटल कमरा हैं 5 शागिर्द आयूं 350 खां 400। इतने मुकम्मल SOP की खिलाफ वर्जी कई थी वने। ही जो को पंजी लहर है डेल्टा वेरिएंट जी गवर्नमेंट हाणे अनाउंस को NCOC तो भाई तमाम खतरनाक है। इन सूरत में इतने 5 कमरन में 400 शागिर्द किए वेंदा, केड़ी SOP ते किए अमल थींदो। ये वही खतरनाक सिचुएशन है। असा के खदशा हैं पांजी जिंदगी जा, असा वालदेन परेशान हैं तो बाबा ये जो रूम घट आन शागिर्द घना आन। असा सुधो ही सादो मुतालबो है अस ये जो सेंटर है चेंज कयो। इन के अलावा असा पांजो ला कॉलेज है, पायलट स्कूल है, गवर्नमेंट डिग्री कॉलेज है, कमर्शियल कॉलेज है, पॉलीटेक्निकल इंस्टीट्यूट दादू है, बया खोड़ सारा है। जरूरी ना ही है इतने बाबा SOP की मुकम्मल खिलाफ वर्जी थी थे। जी असो जो पुरमुन एजाज आ असो सेंटर तब्दीली के कैंपस यूनिवर्सिटी में कयो आ। PIB ला कॉलेज में बदली करे एक सियासी एक मना दुश्मनी आ। जहाँ इतने कल असांजे ला जा शागिर्द हैं सुभाणे जज थींदा, सुभाणे वकील थींदा, सुभाणे पंहिंजे मुल्क जो माण्हुनि जो केस वठंदा, उनखे झड़ती वरती वही आ। झड़ती ये वरती वही आ जी हू ला जा शागिर्द न बल्कि चोर हुजन, बदमाश हुजन, दहशतगर्द हुजन। उन खां पोइ असांखे कोरोना के करे इतने को भी फैसिलिटी काने का। इतने टीचर पहिरियों चुको आहे सो फोत थी चुको आहे। अञा भी जरासीम ते हूंदा। ये सब ये असांखे मारन चाहिनि था, जंहिंजे करे असां मुतालबो कयूं था पुरमुन तरीक़े सां त बाबा असांजो सेंटर जो है PIB ला कॉलेज उनखे मंजूर कंदे उते असांखे इम्तिहान वरितो वञे। हिते का फैसिलिटी कोन्हे का। असांजो जो प्रोटेस्ट आहे उहो पुरमुन आहे। पुरमुन जेसि तक असांजो मुतालबो मंजूर कोन थींदो हीअ जा असांजो जारी रहंदो। असीं सुप्रीम कोर्ट में वञी सघूं था इन मसइले जे लाइ जेको आहे सो।